अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर 22 मार्च सुबुह जा थिया आहिनि 8:30 ऐं ईद उल फितर जो ॿियो ॾींहुं आहे अॼु। भाउ जी मौसम आहे, मस्तानी मौसम लॻी पई आहे, सफ़ा असुल झुड़ झुड़ाला थधिकार ऐं कुझु विच में जेका गर्मी थी वई उन खां पोइ अचानक जो हीअ थधिकार थी आहे त बसि हिकिड़ो अहसासु ऐं हिकिड़ो मज़ो ई अलॻि आहे न। माशाअल्लाह। मां चुप इन करे थी वई आहियां त जीअं तव्हांखे इहो पखीअ जो आवाज़ु ॿुधाए सघां। केॾो प्यारो आवाज़ु आहे माशाअल्लाह। सो अड़े वाह 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 वाह, हे ॾिसो मुंहिंजे वाइट लिली में गुल निकितो आहे, नंढड़ो ई सही, पर हे जेको सफ़ा मरी वियल प्लांट हो जंहिंखे कोन खाई टुके ख़ाली करे छॾियो। वाह माशाअल्लाह माशाअल्लाह, हुन में अलाह जी रहमत आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो। हाँ, ऐं अॼु असां वटि मंझंदि जो हूंदा महिमान लंच ते त उन्हनि जे खाधे पीते जी कुझु तयारी करणी आहे। ऐं यकीन कयो मां एॾी ख़ुशि थींदी आहियां जॾहिं महिमान ईंदा आहिनि, कोई बि हुजनि, केर बि हुजनि, मूंखे बे इंतिहा ख़ुशी थींदी आहे ऐं मां ॾाढे प्यार सां उन्हनि जे लाइ खाधे जो इहतमामु कंदी आहियां। अलाह जो हुकुम आहे, बसि महिमान अलाह जी रहमत हूंदो आहे, त मूंखे कॾहिं बि क्रोध न हूंदो आहे। ऐं अच्छा असां इहो बि न हूंदो आहे त भई छा कहिड़ी शइ खाराईंदासीं, छा खाराईंदासीं, जेको बि हूंदो दिलि सां मुहबत सां वॾे एतमाम सां उहो असां कंदा आहियूं इंतिज़ामु। सुराण मां ॿई लॻी वेंदियूं आहियूं कम खे, त असांजी इहो ख़ुशीअ जी चिंता न हूंदी आहे। इन में अलाह जी रहमत आहे महिमान। सो हे बि मूंखे अॼु साफ़ु करे टंगणियूं आहिनि, छो त मूंखे हीअ पासो जेको अङण जो आहे बेनूर बेरोनक थो लॻे बिना इन कलर्स जे। सो प्लांट्स त माशाअल्लाह ज़बरदस्त लॻा पिया आहिनि। ऐं किचन में कुझु न कुझु कमु सुराण कयो आहे। मां थोरी देरि निंड करे आयमि, थोरो एक्स्ट्रा आराम, ऐं हाणे लॻो कम खे ऐं महिमाननि जे वेलकम खे। माशाअल्लाह सुराण कुझु कमु करे वई आहे ऐं मां बि नमाज़ महिल सुबुह सवेर इहे चिकिन जो कीमो कढी रखियो। उहे ॿ हिसा हुया, जीअं असां पाण में पचायूं आहे त अलॻि अलॻि हिसा करे पचायूं आहे, पर ॿई हिसा मां कढी रखिया। मां ठाहींदमि हिननि चिकिन जो कीमो आहे, हिन जो कबाब कढ़ाई, ऐं कबाब कढ़ाई जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, तव्हां ॾिसी सघो था। सो मां हिन ट्रे में ई टुंगड़ो करे छॾियोमांसि जीअं हिन मां एक्स्ट्रा पाणी निकिरी वञे, छो त मूंखे इन जे लाइ बिल्कुलु ड्राई कीमो खपंदो। बसर सुराण कटे छॾिया आहिनि। सभिनी खां पहिरियों त मां हिन कढ़ाई जो मसालो ठाहे थी छॾियां, छो त उनखे थोरी देरि मां पचाइण लाइ छॾे ॾींदमि। उनजो पेस्ट जेको आहे मूंखे बिल्कुलु स्मूथ पेस्ट ठाहिणो आहे। ऐं उनखां सवाइ यकीननि चांवर बि पचंदा, दावत हुजे ऐं चांवर न हुजनि त ॻाल्हि नथी ठहे। इहे बि सुराण सवेर ई भिॼाए छॾिया आहिनि। टारगेट मुंहिंजो इहो आहे त 1 बजे ताईं लंच रेडी हुजे। सो अलाह खे ख़बर, अलाह मददगार आहे। माशाअल्लाह इहे सभु बोतलूं धोई ऐं मां वापसि हिते टंगे छॾियूं आहिनि। ऐं हाणे छाहे जो हितां इलाही सारी शाखूं असां भञी छॾियूंसीं न, त हिननि में मूंखे प्रॉपर जाइ न पई मिले त किथे टंगियां। सो मिड़ई जीअं तीअं करे मां हिननि खे पूरो कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह किचन जो काफ़ी सारो कमु कयो अथमि, ऐं हीअ पंहिंजी डेकोरेशन ॾिसी मां इलाही ख़ुशि थी थियां। ऐं ॿियो त छा हूंदो आहे त इलाही असांजी वोल्टेज जेका आहे हिन महिल घटि थी वई आहे, त मां चॉपर वग़ैरह नथी हलाए सघां, त जेके कमु करे सघी आहियां पॉसिबल हुया उहे करे छॾिया आहिनि, ऐं अञा घणो कुझु रहियल आहे। 12:30 थिया आहिनि ऐं सुराण हिते थांव धोई चुकी आहे। महिमाननि जे हिसाब सां बि ॿिया रेगुलर बि जेके असांजा थिया ख़राबु कबाब मां तरिया आहिनि ऐं ॿोड़ मां पचाए छॾियो आहे माशाअल्लाह। बसि हिन में एंड टाइम ते सावा मिर्च ऐं धाणा मथां विझंदमि। इहा आहे मुंहिंजी कबाब कढ़ाई। ऐं मां पचायां थी होममेड नान, रोगनी नान। त इहे मुंहिंजो अटो जेको आहे राइस थी वियो आहे, हाणे हिनखे थोरो वराए ॻोहींदमि ऐं मां हाणे मानी पचाइणु शुरू कंदमि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमरु 23 मार्च ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 9:00 ऐं व्लॉग कंटिन्यू थी कयां। कल्ह कुझु क्लिप्स रिकॉर्ड कया, पर छा थियो जो महिमाननि सां अधु ॾींहुं मसरूफ़ियत रही माशाअल्लाह, तंहिंजे करे मूंखे टाइम न मिलियो। ऐं पोइ जॾहिं हलिया विया त मां इलाही थकिजी पई हुअमि, त मां सुम्ही पियमि। त हाणे सोचियमि त अॼु हिनखे कंटिन्यू कयां थी। कल्ह वारा क्लिप्स तव्हां ॾिसी चुका आहियो माशाअल्लाह। ऐं बिल्कुलु फ्री आहियां, कोई टारगेट कोई टास्क अॼु मुंहिंजो न आहे, तंहिंजे करे अॼु मुंहिंजी दिलि थी चए कुझु क्राफ्टिंग कजे, कुझु ठाहियां। इलाही ॾींहंनि खां न जीअं
जीअं पाणी वञणु लॻंदी आहे, जीअं खाधे जी बुख लॻंदी आहे, साह मुंझंदो आहे त असां खुली फिज़ा में अची वेंदा आहियूं। त ईअं ई मुंहिंजो हाल आहे। त इलाही ॾींहंनि खां मां क्राफ्टिंग कई आहे, मुंहिंजी दिलि चए थी मां कुझु ठाहियां काई शइ। सो इनशाला अॼु मुंहिंजो इरादो आहे, वधीक अलाह खे ख़बर। ऐं हितां 2 प्लांट्स खणी 2 पॉट्स हल्का हुया जेके, उहे खणी मां हिते मथे टंगिया आहिनि। हे त हिकु त नंढो आहे त हिन में वज़न घटि आहे, ऐं हे प्लास्टिक जो आहे, वॾो आहे पर प्लास्टिक जो आहे, इन करे इन जो बि वज़न घटि आहे। त हिते वरी मां हीअ हिकिड़ी बॉटल रखी आहे माशाल्लाह। ऐं हिकिड़ो हे मां पंहिंजो प्यारो प्लांट ॾिसां त केतिरो थो वधे, ॾाढो वणे थो मूंखे इहो तमामु हद खां वधीक। ऐं सभु प्लांट्स माशाल्लाह हैप्पी हेल्दी, उन्हनि सां गॾु मां बि अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख अहसान करम। सो दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। हीअं वॾा वॾा साह खणंदी आहियां हिन टुकड़े में अची करे, हिकिड़ो अजीब तरह जो सुकून मिलंदो आहे माशाल्लाह। सो हाणे इरादो इहो ई आहे त कुझु क्राफ्टिंग कजे। छा थी कयां ॾिसां थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सां ज़रूरु मां शेयर कंदमि इंशाअल्लाह। सो फ़िलहालु हल्को फुल्को नाश्तो कयो आहे, खाधो असां वटि जाम पियो आहे, कल्ह वारो बि थोरो घणो ईद जो बचियल बि। ऐं जीअं त ज़हरा बि मोकल ते आहे त उहो असां उनखे बि नथा ॾेई सघूं, एक्स्ट्रा खाधो हूंदो आहे त उनखे असां ॾेई छॾींदा आहियूं। त सो असां पाण कुझु न पचाईंदासीं, उहो ई खाईंदासीं इंशाअल्लाह, अवल ख़ैर। सो माना उहो बि हिकिड़ो कम जो टेंशन या जेको टाइम ख़र्च थिए आहे उन में, उन खां बि असां आजा आहियूं। सो हाणे ॾिसां थी, कोशिशि कयां थोरो खोटियां पंहिंजे कबट में, पंहिंजे बॉक्सिस में, त मां कहिड़ी शइ ते मुंहिंजी दिलि थी अचे त मां उहो शुरू करे वठां। माशाल्लाह मां पंहिंजो कमु शुरू कयो आहे। मां हे 2 वुडन बॉक्सिस आहिनि, उन्हनि खे पेंट थी कयां। सो हिते पखो हलाए इन्हनि खे छॾियो अथमि त इहे सुकनि। ऐं कपिड़ा मशीन में विझी आई आहियां, कपिड़ा यानी चादरूं, टुवाल चादरूं, कवर्स वग़ैरह, कुशन जा कवर जेके बि चेंज कयासीं। सो हे हिते सुकनि था, कपिड़ा पंहिंजे लेखे धोपिजनि था, ऐं मां थोरी देरि जे लाइ रेस्ट थी कयां। माशाल्लाह हिकिड़ो चकर कपिड़नि जो निकिरी वियो, उहो सुकणो विधो अथमि। ऐं हाणे ॿियो विझी आई आहियां, खीर वारो बि ॾेई वियो खीर, उहो कढण लाइ रखियो आहे। ऐं उनखां सवाइ हाणे पेंट जेको मां कयो हुओ उहो बि सुकी वियो आहे बॉक्सिस जो। त हाणे मां अॻिलो प्रोसेस हुनजो शुरू कंदमि इंशाअल्लाह। मंझंदि जा थिया आहिनि 2:30, नमाज़ पढ़ी वरिती आहे 2 पहिरीं जी। ऐं हिकिड़ो हे बॉक्स मां डेकोरेट करे छॾियो आहे माशाल्लाह। बसि अंदरां हे थोरो रफ थी वियो आहे, इनखे कंदमि साफ़ु। ऐं हे मां खणी रखियो आहे हिते रिगमाल, इन सां मां हिनखे इंशाअल्लाह कोशिशि कंदमि त खरड़े हिनखे साफ़ु कयां, पोइ जेतिरो थी सघियो। पर ॾाढो माशाल्लाह प्यारो थो लॻे। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे, ठीकु आहे। ऐं हाणे मां कंदमि लंच। सुराण त लंच करे छॾियो, मां पहिरीं नमाज़ पढ़ी आयमि, पोइ थी लंच कयां। ऐं सुराण पहिरियों लंच कयो, हाणे थी पढ़े उहा नमाज़। कल्ह वारो कबाब कढ़ाई माशाल्लाह ॾाढो खाधो वणियो सभिनी खे बेइंतहा। मुंहिंजो ख़्याल आहे मां हिकिड़ो ई खाई सघंदमि, बसि थोरो मसालो कढंदमि। सो बहरहाल, ऐं उनखां सवाइ घर जा जेके ठहियल ही नान एॾा त टेस्टी ऐं नरम थींदा आहिनि। इहा रेसिपी अथव होममेड नान या रोगनी नान बाय नसरीन वफ़ाई। छा त टेस्ट हुयो, छा त सभिनी खे कल्ह मानी पसंदि आई माशाल्लाह। सो इहो गरम कंदमि, हाणे बोर्ड बि गरम कंदमि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन कबाब खे कटियां त जीअं हे अंदरि ताईं प्रॉपर गरम थी वञे, छो त हिनखे रखंदमि मां हाणे तए ते। सो घर जो खाधो अलाह माशाल्लाह एॾो आलीशान हूंदो आहे। ऐं मां त बसि घर जे ई खाधे जी शौक़ीन आहियां सिर्फ़ु। सो अल्हम्दुलिल्लाह अॼु पचाइण जी नौबत न आहे, रुॻो खाइण जी नौबत आहे। त बसि जंहिं महिल बुख लॻे थी उन महिल खणो ऐं खाओ। सो कढ़ाई माना त रुॻो मसालो, बाक़ी ग्रेवी त हूंदी न आहे। सो इहो कंदमि गरम। हाणे तए जी बाहि मां ॿारे चुकी आहियां, उनखे रखां हाणे ॿोड़ खे। उनखां पोइ ॿोड़ गरम थींदो त मां मानी हिन ते गरम कंदमि। मंझंदि खां पोइ त मां बेहोश सुम्ही पई हुयमि मंझंदि मानी खाइण खां पोइ। ऐं हे आहे ॿियो बॉक्स जंहिंखे मां इंशाअल्लाह सुभाणे कंप्लीट कंदमि। अॼु त बसि एतिरो ई थी सघियो। पोइ बि ख़ैरु मुंहिंजी जेका ॿाड़ हुई, जेको मूंखे दिलि पई चाहे कुझु क्राफ्टिंग करण ते, उहा कंहिं हद ताईं पूरी थी वई। उहा हे हाणे ईअं ई रहंदो हिते सॼो सामान फैलियल। ऐं अॼु जे हिन व्लॉग मां तव्हांखां मोकिलायां थी। इंशाअल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सो जेसिताईं ॿीहर मिलूं तेसिताईं अलाह वाही।